अस्सलाम वालेकुम दोस्तों, GSN दोस्तों, मां सदाई सोचींदो हुयुसि त ग़रीब कारकुन सदाई मार थो खाए ऐं जेके असां ते हुकूमत कनि था उन्हनि जो कॾहिं वार बि विंगो नथो थिए। इहो छा किसो आहे? पर मां सम्झी चुको आहियां। हिन महिल मां सम्झां थो मूं समेत हज़ारे सिंधी नौजवान सम्झी चुका आहिनि त हिन मुल्क ते 2% एलिट क्लास जेको आहे उहो हुकूमत करे थो, उहो सियासत करे थो, उहो असांजा फ़ैसिला करे थो, उहो असां ते हुकूमत पंहिंजो हर ॻाल्हि में मढ़ियल बि आहे ऐं कब्ज़ा बि आहिनि उन जा, ऐं उहो ई असांखे हलाए ऐं असांखे माना उहो चाहे त असांखे गिरह मिले, उहो चाहे त असांखे गिरह न मिले। हिते 2 तबिका थी विया आहिनि। हिकिड़ो क्लास उहो आहे जेको इहे सभु मज़ा माणे बि आयाशुनि में आहे, ऐं हिकिड़ो क्लास उहो आहे जेको सख़्त खां सख़्तु महिनतूं करे बि हिन महिल ताईं दरबदर ऐं ख्वार आहे। सियासत असल में हिन मुल्क में थींदो ईअं आहे त जेकॾहिं तव्हांखे सियासत करणी आहे त तव्हांखे रहज़न बणिजणो पवंदो, तव्हांखे ज़ालिम बणिजणो पवंदो, तव्हांखे माना बेक़यास बणिजणो पवंदो। हिन मुल्क जी सियासत, हिन मुल्क जो जेको सियासी निज़ाम आहे उहो अहिड़ो आहे जेको कंहिं ग़रीब लाइ स्पेस ई नथो छॾे। हितां जा कानून, हिन मुल्क जा कानून अहिड़ा ठाहिया विया आहिनि जेकॾहिं को ग़रीब मथे अचण बि चाहे त या उन्हनि ज़ालिमनि सां ज़ालिम थी बीहे, बेक़यास थी बीहे ऐं पंहिंजो वधि में वधि पंहिंजी एफर्ट्स ॾेखारणा पवंदसि, न त पोइ उहो कारकुन थी ऐं ईअं ई माना विसारजी ऐं तबाह थी वेंदो। ही 5-7 पार्टियूं जेके मुल्क ते मड़ियल आहिनि, जंहिंजो गठजोड़ आहे, कॾहिं हेॾों जा बोतार होॾे, कॾहिं होॾों जा बोतार होॾे, कॾहिं होॾों जा सियासी माण्हू होॾे। सिस्टम हिननि वटि जर्गमाल बणियल आहे, हिननि जी हथ रखी थियल आहे। हिननि खे जेको बि मामिलो पंहिंजो करिणो आहे उहो उन्हनि वटि ई क़ैद आहे, बाक़ी हेठियों माण्हू जेको आहे हेठियों ई रहे थो। असां वटि सियासत जेका कई वञे थी उहा उन्हनि जी मीरास आहे। माना पाकिस्तान ठहण खां वठी 13, 14, 15 ख़ानदान आहिनि जंहिंजी सियासत मीरास बणियल आहे। तव्हां ॾिसो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि में मुख़्तलिफ़ वज़ारतुनि में तव्हांखे उहे माण्हू नज़र ईंदा। असां इन निज़ाम खे बदिलाइण लाइ हिन महिल ताईं मां सम्झां थो त का बि कोशिशि न कई आहे, न इन निज़ाम खे सम्झी सघिया आहियूं, न इन निज़ाम में माना असां वाह जीअं लाइ असांजो आम माण्हू नज़रियाती कारकुन वाह जीअं लाइ आहे, वाह जीअं फलाणो मुंहिंजो जीअं, फलाणो अॻुवाण मुंहिंजो जीअं, फलाणो अॻुवाण। असांखे जीअं जे बदिले 78-80 सालनि में मिलियो छा आहे? असांजो मुहज़िबपिणो ख़तमु थी वियो आहे, असांजी क़ौमी तशख़ीस ख़तमु थी वई आहे, असांजो पंहिंजो समाजी ढांचो ख़तमु थी वियो आहे, असां पाण खे विञाए छॾियो आहे। असां छा हासिलु कयो आहे? दुनिया पंहिंजो अलाए कहिड़ियूं तरक़ियूं करे किथे पहुती आहे। उहो सिंधी में असां आम चवंदा आहियूं दुनिया चंड ते पहुती आहे। असां वटि बिजली कोन्हे, असां वटि पाणी कोन्हे, असां बुनियादी सहूलियतुनि लाइ दरबदर माण्हू, असां पोइ बि जीअं में पूरा। फलाणो ख़ान जीए, टीरो ख़ान जीए, मटीरो ख़ान जीए, फलाणो बाबो जीए, फलाणो जीए। असांजो पंहिंजो नज़रियाती कारकुन पूजारी थी वियो आहे। नज़रियाती कारकुन खे ॻाल्हि माना इहो थी वियो आहे त भाउ हाणे जेको असांजो अॻुवाण आहे उहो ई सभु कुझु आहे, उहो ई जीअं करे अछे कारे जो मालिक आहे। असां पाण सां बि त दुश्मनी कयूं था न। असल में हुननि असांजो पंहिंजो हिसाब किताब सम्झी छॾियो आहे न। उहो असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ माण्हू विराए ॾिना अथऊं, बाबा हीउ तव्हांजो अॾोखी आहे, हमदर्द आहे, अॻुवाण आहे, हिन जे पुठियां ई तव्हांखे हलिणो आहे।
हिन जी ॻाल्हि ॿुधणी आहे, हिन जे माना चवण ते सॼो हिसाबु किताबु ठाहिणो आहे। पोइ असां हुते ख़ुशि आहियूं, होसि ताईं माना बंदि आहियूं, होसि ताईं बसि माना हुन खोल खां निकिरी नथा सघूं, अॻिते सोचूं छा। पोइ हीउ जेको 2% एलेट क्लास असांजे मुसलित आहे, उनखे हथ रखी आहे, हिननि खे ॿाहिरि सपोर्ट आहे, इन जे करे जो हू पाणि ॿाहिरिनि खे ॿुधाए वेठा आहिनि त हीअ क़ौम असांजी ग़ुलाम आहे, उहे असांजे लाइ ग़लति फ़ैसिला कनि, सही फ़ैसिला कनि, असांजो मुल्क खपाइनि, असांजी धरती खपाइनि, असांजा वसीला खपाइनि। हुननि खे इजाज़त आहे, असांखे चुप करे वेहणो आहे, ॾिसणो आहे, तमाशो करिणो आहे। जॾहिं असां मिसार जी फ़लस्तीन वांगुरु तबाह बर्बादु थी वेंदासीं, पोइ असांजूं अखियूं खुलंदियूं, पोइ असांखे माणपो ईंदो, पोइ असांखे अकुलु ईंदो, पोइ असांखे सम्झ ईंदी त असां हाणे बाबा हाणे तबाह थी वियासीं, हाणे बचा असांजा छा खाईंदा, असांजा नसुल लोड़ींदा, अचो त हाणे हिन महिल मुतहिद थियो। गुज़िरियल 10-15 सालनि खां असां मेसार जी विया आहियूं, तबाही थी विया आहियूं, बर्बादी थी विया आहियूं, कुझु बचो न आहे। जेके बचो सोचो आहे उहो बि हाणे ही माले गनीमत सम्झी ज़रदारी माफ़िया जे ॾंड ते खपाए तबाह करे असांखे कुल्हे ते खणी ऐं ही पंहिंजो घर भरींदा। असां ख़ाली वेठा तारा फ़ोटा ॾींदा ॾिसंदासीं, जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं, जेकॾहिं पुछंदासीं, जेकॾहिं कुछंदासीं त पोइ केॾीमहिल ज़ाहिद लिगारीअ जे रूप में शहीद कया वेंदासीं, केॾीमहिल इरफान लिगारीअ जे रूप में शहीद कया वेंदासीं, कॾहिं ॿिए कंहिं रूप में शहीद कया वेंदासीं। असां छा त तुंहिंजो ज़िम्मो खणी छॾियो आहे न, असां पंहिंजी क़िस्मत सम्झी छॾी आहे त हीअ हुकुमरान, ही माण्हू असां ते मुसलत थियल आहिनि, जेके उहे असांजी क़िस्मत आहिनि। मदद त अलाह बि उनजी नथो करे जेको पंहिंजी मदद नथो करे। असां कॾहिं सोचियो आहे त असां पंहिंजी मदद कंदासीं या इन हुकुमरान तबिके जे ई आसिरे पंहिंजा बचा खुआईंदासीं, पाण खे तबाह कंदासीं, पंहिंजे इस्तहसाल कंदड़नि जे झोलीअ में वेही पंहिंजे ईंदड़ नसुलनि जी बर्बादीअ जा मंज़र ॾिसंदासीं। अचो त मुतहिद थियूं, हिकु दफ़ो ॿीहर सोचूं, हिकु भेरो ॿीहर नई सिंध लाइ जाखोड़ियूं, जिते को बि अमीर ऐं ग़रीब जे तबिके वारो मामिलो न हुजे, जिते को बि सियासतदान पाण खे आका ऐं माना पाण खे हुकुमरान न सम्झे, उहा सिंध जोड़ियूं, जंहिंमें जेकॾहिं हुकुमरान आहे, जेकॾहिं पंहिंजो केर बि पंहिंजो नुमाइंदो आहे, ज़िम्मेवार आहे, त उहो सम्झे त मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे इलाइक़े वासी, पंहिंजे शहर वासी, पंहिंजे क़ौम जी ख़िदमत कंदुसि, न त हू पाण खे मुजरिम सम्झे। अचो त अहिड़ी सिंध जोड़ियूं, ऐं इन सिंध जोड़ण लाइ नौजवान अॻिते अचो। नौजवाननि खे किरदारु अदा करिणो पवंदो। पोड़ा जेके आहिनि, जेके वॾी उमिरि जा आहिनि, उन्हनि लाइ एतिराम, पर उन्हनि जे ज़हननि में हिकिड़ी ग़ुलामी वेहिजी वई आहे। अचो त हिकिड़ो नओं जहान जोड़ण लाइ नौजवान अॻिते अची पंहिंजी ज़िम्मेवारी निभायूं। जीअं सिंध।